एकड़ो अधिकार बच्चो वो भरण का उत्ते छडे अल्लाह अकबर बुधी मुझे दरत ची किरो है हां जिब्राइल तुझे हजार रकात में फल भी पड़ी हुई है ना ओए तुझा के कम जा कोन मुझे बाने जो एकड़ो सदो मिलन का मत अल्लाह जी दरबार में इया एकड़ी घड़ी साथ पानी की एडी कबूल है इज्जत वाली जड़े पेशानी जड़े बालू झुकाए तो रब जी जाती फरमाए मुझे बाना सब खत्म तो बाप तो मुझे मालिक बनी हो मालिक में जड़ी देर है पंजे मालिक के परचाए जो इन टाइम पे अल्लाह एडो करीम है पंजे बाने के मता एडो मेहरबान है पंजे ने जे ताजदार फरमायो एकड़ी माई आई अर्ज के या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो नडो बारड़ो होयो हम मानी में पचाई चूल्हे के पासे में बैठो ये रंदे टांडे के वरी जड़े मुझे दिलाई मता करीब है मु वरीन के पोते वरायो वरी पोते वरायो मुझे तो दिल कोन पाई थे मुझे बच्चे आंगन पाए में सड़े तो अल्लाह 70 मावन का ज्यादा प्यार तो करे बाले के भाई में किए साड़ी मदीने के ताजदार फरमाया मत थोड़ी भी गाल सच्ची मुझे रब भी सच्चो पर मालिक के मालिक करे सुनाने तो सही जड़े बानू पंजे मालिक करे सुनाने दो वो सब गुनाह उनका निकली नहीं व अम्मा मन खाफ मकाम रब्बिही व नहा नफ्स अनिल हवा रब जी जाती फरमाए जड़े खुदा जो खौफ दिल में दो अल्लाह जो खौफ जड़े दिल में दो तने इंसान के खबर पे जीवन मुझो अल्लाह मुगे दिसे पानी वारो परायो कजो टूड़ायो दिसे मुझो अल्लाह गाजी भरी चोरी रात वढियायो दिसे मुझो अल्लाह केडा बेपद बुराई ना निकतो दिसे मुझो अल्लाह जड़े इया उनजी दिल में ख्याल आई त हे बकदम जके खणी जमीन त परते निकतो या मुझो अल्लाह मुगे दिसे व अम्मा मन खाफ रब जी जाती फरमा मुझे बाने के जड़े मुझो दिल में भाव थियो भाव थी वसा तो मुझो अल्लाह मुके दिसे पियो जड़े इयो भाव थी वस पोने कमन का सबने का बच्ची वेंदो तो मु अल्लाह मुझे बाने के रजी अल्लाह अन्हु वारो सती मुझे दे इन्नल लजीना कालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तकामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नु व अबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयाति दुनिया व फिल आखिरा व लकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम व लकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम रब ज़ाती फरमा इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू तो पक्को दी बिठो उन्हें गाल जे मता कायम दान जो मुझो अल्लाह हिक सुनने वारो अल्लाह दियण वारो अल्लाह खाने वारो अल्लाह पियाण वारो अल्लाह सुनाण वारो अल्लाह अल्लाह ला इलाहा इल्ला हु अल हय्युल कय्यूम ला ताखुजुहु सनतन वला नौम अल्लाह जी जाती फरमा मुझे बाना अब तो ओ मालिक है अल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अल हय्युल कय्यूम मुझे तो जिंदगी जला हमें जला मुझी जिंदगी है पर मुझे बाना ला ताखुजुहु सनतन वला नौम मुझे तो निंद जी ऊँघ भी कोन थी अचे मता मुझो बानो बे सड़े वजे सुमा तो कोन पर निंद जी ऊँघ भी कोन अचे मता मुझो बानो मुझे सड़े वजे सड़ने जो जवाब न दिया अल्लाह जी जात एडी पंजे बाने जे मता मेहरबान है मुझा दोस्त अजीजो दुआ करो अल्लाह जो मुझे दोजी बता सी अमल जी तौफीक दे टाइम को तका दो निमाई कोशिश करदा हो पेरी दा यार ते छोकरा एकड़ो बाबा पूरो ये जो अल्लाह जो कुरान पढ़ो ये तो आलम सको तकीन करते ये ओटा वांदा कौन है फिजूली जो काम के बेटा पोता ने अभी नवाब से घर में टाउ लो आवाज भी कम बन जेतो मदीने जे ताजदार फरमायो जो कुरान में रब जी जाती फरमाया नूदी अलिस सलात min yawmil jumu'ati fas'u ila zikrillah wa zarul bay'a zalikum khairul lakum in kuntum ta'lamun wa idha qudiyatis salatu fantashiru fil ardi wabtaghu min fadlillah wa dhkurullaha kaseeran la'allakum tuflihun wa idha ra'u tijaratan
أو لهوا انفضوا إليها وتركوك قائما قل ما عند الله هو خير وأعظم أجرا واستغفر الله إن الله غفور रहीम। रब जी ज़ाती फरमाए ओ मुझा बाना जॾहिं सट थिए न इज़ा नूदी अलैहिस्सलाम पोइ पंहिंजा कम पोइ पंहिंजो कार्य छॾे ॾिजी मथां हाणे मोड़ी खुतबे ते बीहे त पोइ वञो रब खे तुंहिंजी निमाज़ जी ज़रूरत कोन्हे। रब जी ज़ाती फरमाए लिल मुसल्लीन الذين هم عن صلاتهم ساهون वैल उन नमाज़नि जे लाइ बि पर नमाज़ पढ़े तो वैल के पर कुरान तो फरमाए वो सुस्ती कंदा नमाज़ जी अचण में कोताही करण में भाई टेम थी ठीक है हां चलो वने सुन्नत में मिलदा दी वरी फर्ज में तीसरी रकात में मिली वेंदा रब जी ज़ाती फरमाए एड़ा सुस्त इनन जले में जहन्नम में वैल तैयार कर जा इनन जी नमाज़ जी मूंखे का परवाह करेगा बानू अचे पंहिंजे रब जे दर ते आजिज़ी करे किरी जॾहिं सॾ थिए न अल्लाह अकबर बस पोइ हर शइ बंदि थी रब जी ज़ात फरमाए सभ खां वॾो अल्लाह बस जॾहिं इहो कमु थियो पोइ कम हुजनि कार हुजनि जेके हुजनि जेको जिथे बीठो आहे जॾहिं मदीने जे ताजदार निमाज़ पढ़ाईंदा न अनाज ईंदो सामान ईंदो पहिरियों दौर हुयो तो वो अनाज जे करे निमाज़ के छॾे निकिरी वेंदा कम जे कार को पर ठीक है वो सामान आयो वापार आयो उनके वठी लाई मरी अची पढ़ंदा निमाज़ अल्लाह कुरान में फरमायो वाइज़ा रहो तिजारतन औ लहवा निनफदू निनफदू रब जी ज़ाती फरमाए औ तिजारतन लहवा निनफदू इलैहा व तरकूक काइम मुझे सोना मांगू तो के बीठल छॾे वञंदा पाण हलिया था वञनि चवेन इलैहा व तरकूक काइमा कुल मा इंदल्लाह हो खैरु व आज़म अजरा वस्तगफिरुल्लाह इन्नल्लाह रब जी ज़ाती फरमाए जेको ए बीज तो के छॾे वञनि था इनके चो इते तो सां गॾु वेहन इन्हनि जो जेको इतबार मिलंदो अल्लाह इन्हनि जो खैरु राज़िकीन वॾो रिज़्क़ ॾींदड़ आहे इनखे इनो भलो बदिलो ॾींदड़ तो इन जगह मुझा दोस्त कोशिश कंदा आहिनि जॾहिं आज़ान जो टाइम थिए न पहिरीं खुतबे जी वियो मदीने ताजा फरमाए मुंहिंजो पहिरीं उम्मती जुमे जे लाइ निमाज़ जे लाइ मस्जिद में अचे थो अल्लाह उनखे पुठ जे ख़ैरात जो सवाल असां हिकु रुपए जो ख़ैरात इन दौर में नथा करे जो सुधा हालत कहिड़ी लॻी पई आहे पर अल्लाह बिल्कुलु तो सवाब थो ॾे उहो वठण जे लाइ तयारु कोन्हे उन खां पोइ कान जो बकरी जो आने जो जॾहिं इमाम साहिब खुतबे ते वेहंदो अल्लाह जा मलाइका फ़रिश्ता दफ़्तर खे बंदि करे छॾे तो दफ्तर बंद थी वेंदो तो नालो मुंहिंजा कोन था लिखनि तो इन लाइ मुंहिंजा दोस्त कोशिशि करियो अल्लाह जो सॾु थिए न कोई वॾे रुपए खे छॾे ॾियो या वॾे रुपए हिते आहे एॾी सोना ना असां अछा कपिड़ा जे काटन जा फिलाणा मूं वटि गाॾी आहे मूं वटि बंगलो मूंखे छा आहे पापा बंगला तुंहिंजा सभु हिते क़ुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर बादशाही मुझे मालिक कुल अल्लाहुम्मा जॾहिं सॾ थी वञे मुंहिंजा दोस्तो वधीक तफ़सील जी ज़रूरत न आहे पर छा आहे असीं मुस्लमान आहियूं जॾहिं असां मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पुछो साईं मुस्लमान जी माना छा आहे मदीने जे ताजदार फरमाए मुस्लिम जी माना आहे उहो उठ हुजे जे उठ जी रस्सी मालिक जे हथ जे उठ जी रस्सी मालिक में उनखे विहारे तो वेंदो उथारे तो उथारे इहो जी असीं मुस्लमान जॾहिं कलमो पढ़ी छॾियोसीं न ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह असां हिन उठ जे वांगुरु अल्लाह जे सोणे माण्हू सोणी मिसाल ॾिनी कि माण्हू जे हिकिड़े नकील खे उठ जी जानवर जी माण्हू जे हथ में हूंदी आहे उहो उनजो पाबंदी वेंदो आहे जॾहिं असां कलमो पढ़ी छॾियो असां अल्लाह जे हुकुम जा पाबंद अल्लाह का दुआ आहे अल्लाह क़बूल फरमाए कोशिशि कंदा नमाज़